अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिबु आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जेको असांजो क्लास आहे उहो तबज़ाद नावल ऐं तर्जुमो थियल नावल जा जेके मशहूरु आहिनि उहे ऐं उन्हनि जा मुसनफ़ कहिड़ा आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदासीं। पहिरियों क्लास तव्हां ॾिसी चुका आहियो, अॼु उन जो ॿिए क्लास तरफ़ पाण वधी रहिया आहियूं। त पोएं क्लास में असांजो जेको आख़िरी हाणे हिन क्लास तरफ़ वधूं था, उहो आहे 2222 काज़ी फैज़ मोहम्मद फैज़ जो, जिनसार काज़ी फैज़ मोहम्मद फैज़ ऐं अणॼाण काज़ी फैज़ मोहम्मद फैज़। त काज़ी फैज़ मोहम्मद जो जेको 2222 उहो बि अक्सर ईंदो आहे टेस्टुनि में। उनखां पोइ सूरी या सिंगार अब्दुल जब्बार जूणे जो ऐं सदारत फैज़ अहमद बचाणी जो, मूंखे साह खणण जो ऐं बंदीवान मूंखे साह खणण जो ऐं बंदीवान गुलाम नबी मुग़ल जा नाविल आहिनि। अंधेरो उजालो मोती प्रकाश, कारवान ज़िंदगी अंजुमन हालाई, इन खे तव्हां हाईलाइट करे छॾियो। इहो बि तमामु अहम आहे। ऐं मुख़्तलिफ़ मां जेको मुख़्तलिफ़ टेस्ट ॾिनियूं आहिनि, तक़रीबन जेका 2009 जी, 10 जी, 11 जी, 12 जी, त उन में ही जा हाणे बि जेके नया अचनि पिया त उहे मूं वटि प्रीवियस SPSC जा पास्ट पेपर्स आहिनि। त उन में कंहिं वक़्तु ज़ाहिर आहे ड्यूरिंग क्लास सवाल अची वेंदो आहे त हीउ टेस्ट प्रीवियस टेस्ट में हुयो, त मां उनखे हाईलाइट करायां थी त तव्हां इहो ज़हन में रखंदा कयो त हीउ जेको आहे बुक या राइटर या सवाल प्रीवियस टेस्ट में आयो आहे। कारवान ज़िंदगी अंजुमन हालाई जो आयो आहे प्रीवियस टेस्ट में। उनखां पोइ आहे बवाली शेख मोहम्मद हसन, सांगे के सारियाम ऐं मुसाफ़िर शेख अब्दुल रज़ाक राज़ जो आहे। उनखां पोइ आहे महरू उमर दीन बेदार, ओढ़ाह गुलाम नबी मुग़ल। ओढ़ाह गुलाम नबी मुग़ल जो जेको आहे मशहूरु नाविल आहे, उहो बि प्रीवियस टेस्ट में आयो आहे। उनखां पोइ आहे जीवन सुदका ऐं ॾिनल अखियुनि जा ख़्वाब ऐं धरतीअ जी जंग, इहो क़बूल अबड़ो जा टे आहिनि नाविल। धरतीअ जे कप ते गुल नसरपुरी। अच्छा, उनखां पोइ हाणे काज़ी ख़ादिम जा बि जेके हिन इलाही मशहूरु नाविल आहिनि ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी त कहिड़ो प्रीवियस टेस्ट में आयो आहे। ज़वाल, प्यार, सूंहं जी देवी, ज्वारी, प्यार ऐं सपना, इहे जेके हिन इहे काज़ी ख़ादिम जा आहिनि। ऐं जेको ज़वाल आहे इहो प्रीवियस टेस्ट में आयो शायदि 2011 वारी SPSC जी सिंधी जी कमीशन हुई, उन में इहो काज़ी ख़ादिम जो नाविल आयो हो, त हुन जो राइटर केरु आहे। उनखां पोइ आहे पुन्नू मंज़ूर थहीम जो ऐं गुज़री वई बरसाति, इहो बि मंज़ूर थहीम जो। उनखां पोइ बंदि दरवाज़ो, गद्दार ऐं धारियो वलीराम वल्लभ जो, गद्दार वलीराम ऐं सीता हरण ऐं कहाणी हुननि जी। इहे जेके 5 नाविल आहिनि इहे बि वलीराम वल्लभ जा आहिनि। वलीराम वल्लभ जो गद्दार नाविल इलाही फेमस आहे। महरू गुल नसरपुरी, मोहन जो दड़ो अली बाबा, पड़ाॾो सोई सॾु सिराज महमूद ऐं सांगड़ मोहम्मद इस्मार ॾेपलाई। ज़बरदस्त, ही जेके टई राइटर्स आहिनि ही हिननि जी वजह आहे शोहरत आहे। मोहन जो दड़ो अली बाबा मूं तव्हांखे काफ़ी दफ़ा पढ़ायो आहे ऐं हिन जेके हाणे टेस्ट थियो 2024 उन में आयो बि आहे। पड़ाॾो सोई सॾु ऐं मरण मूसी आहे, इहे हिकु ई नाविल जा 2 पार्ट आहिनि जेके सिराजुल हक़ मेमून जा आहिनि। ऐं सिराज साहिब जो पाण चयो आहे त जेकॾहिं पड़ाॾो सोई सॾु न नाविल लिखां त सिराज न रहिया ऐं मूं तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो सांगड़ नावल मोहम्मद उस्मान रिप्लाई जी वजह आहे शोहरत आहे, जेको अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हुर मुजाहिद तहरीक हुई पीर पागार जी तरफ़ खां, हुरनि जेका उन जे ख़िलाफ़ु जंग कई उन ते मबनी इहो इलाही डिटेल सां नाविल आहे। त वधूं था, मरण मूसिया ऐं प्यासी धरती रमंदा बादल सिराज मेमून जा नाविल आहिनि। दुनिया दम दरिया दादलो नासिर ऐं उनखां पोइ आहे त ओड़ा हलीम बिरोही, हमोस्त आगा सलीम जा हमोस्त, ऊंदाही धरती रोशन हथ, अणपूरो इंसान ऐं रोशनी जी तलाश, चारई उन जा इलाही फेमस आहिनि। ऐं ऊंदाही धरती रोशन हथ, हमोस्त ऐं रोशनी जी तलाश, इहे प्रीवियस टेस्टुनि में आया आहिनि। बुलंदियूं नजम अब्बासी, प्यार जी कहाणी डॉक्टर नजम अब्बासी। ख्वाब खुशबू ऐं छोकिरी, प्यार पनाहू छांवरा महताब महबूब। दोज़ख मां दरी अनवर बलोच, मुंहिंजा मासूम सॼण वीना श्रृंगी। उनखां पोइ आहे नेठ गूंगे ॻाल्हायो, यंगेस्ट जो मोस्ट फेवरेट एंड लेजेंड राइटर अमर जलील। नेठ गूंगे ॻाल्हायो उन्हनि जो नाविल आहे। प्यार जी कहाणी ऐं बुलंदियूं साॻियो ई नजम अब्बासी रिपीट थियल आहे। सूरज शाखूं कढियूं मोहम्मद हलीम भट्टी, रोशनी जी तलाश तस्लीम मुमताज़, जे मारिया न मौत तनवीर अब्बासी, कारो कारो भार अब्दुल हक कालमाणी, दिल जो बंदर
आहे नसीर एजाज़ जो। उनखां पोइ आहे सिद्धार्थ फज़ल अहमद बचाणी, सखड़ियूं सोचूं ख़ाली हथ परवेज़ मेमूण, आसिया फज़ल अहमद बचाणी, कंवल अल्ह ॾिनो काका, लिंग मुंहिंजा लोह महबूब अली सोलंकी, वफ़ा जा मोती रुस्तम अली सोलंकी, जंग ऐं इंसान उमर मेमूण, डूंगर मुंहिंजो ॾियो परवेज़, गीत ख्वाब जहिड़ा सलीम चन्ना। ऐं उनखां जानवरनि जो वाड़ो जॉर्ज ऑरवेल मुतरजम जेको आहे अयाज़ भुट्टो जो जॉर्ज ऑरवेल जो नावेल हो जंहिंजो तर्जुमो कयो अयाज़ भुट्टो। जीवन उजाड़ रस्ता ऐं ख्वाबनि जो सफ़र मज़हर अबड़ो जो। प्यार दरिया इसाक अंसारी जो। हिकु महिमान छोकिरी अनवर अबड़ो जो। दुनिया दम दरिया ऐं रिश्तनि जो दर्द, दुनिया दम दरिया आहे दादुल नासिर रहज़ानी ऐं रिश्तनि जो दर्द पारस सनम काज़मी। उनखां पोइ आहे त बुरी हिन बंभोर में डॉक्टर नसीमा मुनीर जो आहे। उनखां पोइ जेको असां वटि नेक्स्ट आहे हिकु हम मंसूर हज़ार गुलाम नबी मुग़ल जो। ऐं कोजो कहर क्लाच में ज़ाहिद राजपर, तूं पुॼाणा मुनीर चांडियो, सुंदरी सिक सुपरी ऐं गुलाम रसूल परिहार, ऐं पिरी पॻ छोड़िया गुलाम नबी शाद, मोटी माग न आया लाल बख्श ऐं झरकाणी, ऐं विसारिया न विसरन उमर दीन बेदार, उजामियो बरां ज़फ़र, मूंखे साह खणण ॾियो गुलाम नबी मुग़ल, ज़ैबुनिसा डॉक्टर महमूद मुग़ल, ऐं सीता ज़ैनब ज़ैब सिंधी, हथ रेखाउनि खां ख़ाली डॉक्टर महमूद मुग़ल जो। इहो बि इलाही फेमस आहे नाविल एज़ कंपेयर ज़ैबुनिसा खां। हथ रेखाउनि खां ख़ाली डॉक्टर महमूद मुग़ल जो। प्यार जो आईनो विष्णु भाटिया, जीवन लेखा मंसूर थलो ऐं ज़िंदगी भोग बि मंसूर थलो, रूप ऐं बहरूप ख्वाजा अहमद अब्बास, ज़िलज़िलो नजम अब्बासी जो इलाही फेमस आहे। अलिशबा इनाम याफ़्ता आहे अनवर बलोच जो। ऐं मुखीअ खां मोकिलाणी इनाम याफ़्ता आहे शबनम गुल जो। अंदर जो इंसान नाविल आहे लेखराज हुमेराणी जो। त ही हुया कुझु तबज़ात नाविल ऐं कहाणियूं। इन मां तव्हांजा कहिड़ा पढ़ियल हुया ऐं कहिड़ा तव्हांजे लाइ नवां नावल हुया ऐं हीअ क्लास तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा ऐं क्लास पंहिंजे फ्रेंड सां शेयर करणु विसारींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो त जीअं ई असांजा ईंदड़ मालूमाती जेके क्लासिस आहिनि सिंधीअ जे हवाले सां या SBS जी जेका तयारी आहे उन हवाले सां सभु खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघनि। पंहिंजो ख़्यालु रखिजो। सलामत सां